नाज़रीन, महंगाई खिलाफ पीपी जे सर ते सॼे मुल्क जी आम नशर फिरोज़ में बि एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो। रिपोर्ट कर रहियो आहे ज़ाहिद काइमखानी। वफ़ाक़ी सरकार पारां आवाम मथां महांगाई जो बम किराइण खिलाफ पीपल्स पार्टी पारां अॼु सॼे मुल्क जी नौशरो फिरोज़ ज़िले हेडक्वार्टर में भी एहतिजाज जो सॾु ॾिनो वियो। शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां वॾी रैली प्रेस क्लब पहुती, जिथे कारकुननि वफ़ाक़ी हुकूमत ऐं नियाज़ी हुकूमत खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हुन मौक़े ते पीपल्स पार्टी जे चूंडियल अवामी नुमाइंदनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त जेके हिन मुल्क में नालायक वज़ीर आज़म आवाम के परेशान कयो आहे, महंगाई जी सतह बुलंद तरीन सतह रही आहे पाकिस्तान में। जेतिरे कॾहिं पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं एतिरी महंगाई न थी आहे। जेके प्राइस पेट्रोल गैस बिजली जेकी महंगी थी रही आहे ऐं उनखे घटि करण लाइ असां एहतिजाज कयो आहे। सॼे पाकिस्तान में एहतिजाज करे रहिया आहियूं, छो जो पाकिस्तान पेट्रोल जो मंशूर ग़रीब अवाम पोरियत मज़दूर जे हक़नि लाइ ऐं माण्हुनि खे रोज़गार ॾियण लाइ ऐं माण्हुनि खे रोटी कपिड़ो और मकान ॾियण लाइ, पर हिन इमरान नियाज़ी जेको माण्हुनि खां कपिड़ा रोटी और मकान खसियो आहे, उन जे ख़िलाफ़ अॼु असां गॾु थिया आहियूं। हीउ जेको एहतिजाज आहे महंगाई ऐं जेको आहे सो लाक़ानूनियत ऐं पीपल्स ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट जी का बि हुन में रिटन आहे, उन सिलसिले में गॾु थिया आहियूं। ॾींहं ब ॾींहं तेल महांगो थींदो थो वञे, हर शइ महांगी थी वञे, उनजी का बि हिकिड़ी झलन आहे। असांजे एहतिजाज जो मक़सदु पाकिस्तान में वधंदड़ जेकी महंगाई आहे, असांजे चेयरमैन साहब मुल्कगीर एहतिजाज जी कॉल ॾिनी हुई ऐं अॼु पूरे पाकिस्तान में हर ज़िले में हर यूसी में हर डिस्ट्रिक्ट में जेको आहे एहतिजाज थिए पियो थो। हुननि मुतालबो कयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत फौरी तौर ते महांगाई ते कंट्रोल करे, न त फौरी तौर ते मुस्तीफ़ा थी वञे। कैमरामैन सोहेल अहमद सां गॾु ज़ाहिद काइमखानी, आवाज़ टीवी, नौशरो फिरोज़।